नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो रोड ते सफ़र करण वारनि जी मदद करणु असांजो अवलीन मक़सदु आहे। हाईवे ते लोड गाॾियुनि ते चमकदार स्टिकर लॻाइण शुरू करे छॾिया आहिनि जीअं को हादसो न थिए। कमंद लोड गाॾियुनि जी डिघी कतारनि लॻण सबबि हाईवे ब्लॉक थी वञनि था। ॿी सवारी मुतासिर न थिए। मोटरवे पुलिस 24 कलाक रोड ते मौजूदु मोटरवे पुलिस जे ऑफिसर कमनि सां लोड गाॾियुनि खे महफ़ूज़ तरीक़े सां रोड क्रॉस कराए रहिया आहिनि। कमनि जी सीज़न सबबि हाईवे ते लोड ट्रक ट्रालियुनि जी अच वञ घणी आहे। रोड ब्लॉक वही वञनि था। इन सिलसिले में आईजी मोटरवे पुलिस एडी ख्वाजा, एडिशनल आईजी शाहिद हयात, डीआईजी मोहम्मद सलीम जे तरफ़ां ॾिनल ख़ासि हिदायतनि ते सेक्टर 2 जे सेक्टर कमांडर साजिद हुसैन भट्टी अॼु हाईवे ते मोटरवे पुलिस हेल्पलाइन सेंटर जो दौरो कयो। हाईवे ते मौजूदु मोटरवे पुलिस पारां कयल इंतजाम जो जाइज़ो वरितो। हिन मौक़े ते एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सहतो ऐं डीएसपी असदुल्ला अबड़ो ज़मींदारनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त शुगर मिल में कमनि जी पीआई जी सीज़न हलंदड़ आहे। हिन दौरान हाईवे ते कमनि सां लोड अचण वारियूं गाॾियुनि जी आमदरफ़्त सां हाईवे ब्लॉक न थिए, ॿियो ट्रांसपोर्ट मुतासिर न थिए। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।